खबर शामिल गुंद कंधकोट में कंधकोट सनवा के खिलाफ सिंध मलाह फोरम ज़िला कश्मीर कंधकोट तरफ़ां मलाह फोरम पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाण ग़ुलाम मुस्तफ़ा मीराणी, ग़ुलाम रसूल मीराणी, नसीर ख़ान मीराणी, बशीर अहमद मीराणी, मुख़्तियार अहमद मीराणी, रज़ा मोहम्मद मीराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में लाइब्रेरी चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरे में सियासी, समाजी, मज़हबी ऐं क़ौम परस्त तंज़ीमनि जे अॻुवाणनि, जमायत इस्लामी जे आग़ा अब्दुल फ़ताह पठान, मजलिस वहदत मुसलिन जे मीर फ़ाइक़ अली जखरानी, एसटीपी जे अकरम बाजकाणी, क़ौमी अवामी तहरीक जे सिजात बिरोही समेत शहरनि ऐं मलाह बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन पारां सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। उन्ही मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सन में ज़फ़र शाह पारां मलाहनि जूं क़ब्रूं ठाहे पूरी इंसानियत खे लॼायो आहे। मलाह क़ौम सिंध धरती जा वारिस आहिनि। उन्हनि जे क़ब्रनि जी बेहुरमती करण वारे वाक़े खे गैर इंसानी, गैर शरई ऐं गैर इख़लाक़ी वाक़े जी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। ज़फ़र शाह जी अहिड़े कुदे अमल पूरी इंसानियत जो कंधु झुकाए छॾियो आहे, जंहिं अमल सां न रुॻो मलाहनि जे पर पूरी इंसानियत जी दिलाज़ारी थी आहे। उन्हनि सिंध हुकूमत ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे मुतालबो कयो त जवाबदार ज़फ़र शाह ऐं सन जे TMO खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सिंध जी नंढी वॾे शहरनि में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।